नाज़िन घोड़ाबारी जे वर शहर में भलोड़ मल पहलवान फालिज सबब मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे, पर सकाफ़त खाते संदसि का बि सार न लधी। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम हैदर खट्टी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु सिंध जे भलोड़ पहलवान अली मोहम्मद उर्फ़ भोले जे नाले सां मशहूरु पहलवान हो, जेको चइनी सूबनि ते मल विढ़ंदो हो, पर ख़ासि करे सिंध बलूचिस्तान जो भलोड़ ऐं अली मोहम्मद उर्फ़ भोलो उन जे घर ते असीं हींअर मौजूदु आहियूं। ऐं हिन वक़्तु अली मोहम्मद ऐं जेको भोलो चांडियो आहे उहो के बीमारी जी अलालत मूजिबि फालेज जो अटैक थियो, जंहिंजे करे बिस्तरे दाख़िल आहे। सो सकाफ़त खाते जी बेध्यानी सबबु हू जेको सो बिस्तरे दाख़िल आहे। असीं उन खां पुछंदासीं त आया अली मोहम्मद खे कहिड़ी तकलीफ़ आहे। ऐं मल सिंध जे चइनी सूबनि में विढ़ंदो ऐं बलोचिस्तान विढ़ंदो, टूरान ते विड़ित ऐं सिंध जा चारई सूबा विड़ित। पोइ मूंखे ओचितो झटको थियो त हुन मूंखे किरायो विधो। हुकूमत असांजी हार संभाल काव कोन नथी। हीउ चोथों दफ़ो मूंखे थियो आहे, हीउ फाइलेज मूंखे चोथों दफ़ो थियो आहे। इन सां गॾु पोइ पंहिंजा माल मता उहे सभु विकिणी मूं पंहिंजे बिले कया, पंहिंजे बिले बीमारी ते लॻाया। को बि हुकूमत फंड न आहे ॾिनो, ऐं जो फंड मिले त खणी पंहिंजी माण्हू पियो इलाज कराए। बाबा साईं जेको मशहूरु पहलवान हुयो सिंध में, पूरे पाकिस्तान में हिन नालो कमायो। चारई सूबा पाकिस्तान जा विड़ियो, बहितरीनु मशहूरु पहलवान हो। ऐं हिन जिते बिटाई ते नूरानी ते अवार्ड खया। माशाल्लाह पंहिंजी जवानी में बहितरीनु पहलवान हुयो, ज़बरदस्त। हिन वक़्तु हू फालेज जे शिकार में अची वियो, बीमारी जे शिकार में अची वियो, जंहिंजे करे असां काफ़ी ख़र्च करे चुका आहियूं। पंहिंजा माल वझो ही हू बनी ॿारो सभु कुझु जेकी बि हुयो बाबा जे सिहत जे लाइ खपाए छॾियो। ऐं हिन वक़्त ताईं हुकूमत असांजी का बि सार न आहे लधी। साईं हिनखे बीमारी में तक़रीबन 8-10 साल थिया आहिनि। हिन सां जेको सो अञा असांजी कंहिं बि हुकूमत माना वग़ैरह अहिड़ी सार संभाल न लधी। असां पंहिंजो माल ई ख़र्चु कयो, हुन मथे इलाजु करायो। तक़रीबन पंहिंजा ढोर ढगा बनी ॿारो सभु खपाए करे हुननि चाचे जे इलाजु करायो। अञा कंहिं बि वसवारे असांजी का बि सार न लधी आहे। असां वसवारनि खे इहा अपील कंदासीं त बाबा साईं सां मदद कई वञे। कृष्णा चौहान सां गॾु आऊं या ग़ुलाम हैदर खट्टी, मेहरान टीवी न्यूज़, घोड़ाबारी।